अहम ख़बर आहे कराची खां वासा शेर कंदासीं DGSBCA जो दौरो शाराए फैसल जी ख़ूबसूरती वारे मनसूबे जो जाइज़ो अवा खे अपडेट कंदासीं। अब्दुल रशीद सोलंकी ऑफिसरनि सां गॾु शाराए फैसल जो दौरो करे मनसूबे ते अॻिराई जो जाइज़ो वरितो। शाराए फैसल ते इमारतूं ख़ूबसूरत बणाइण वारो मनसूबो शुरू कयो वियो आहे। अवा खे अपडेट कंदासीं। मनसूबे जो मक़सदु शाराए फैसल जी ख़ूबसूरती वधाइण आहे जीअं शहरियुनि खे बहितर माहौल मिले। DGSBCA जो चवणु आहे मनसूबो सिंध हुकूमत पारां कराची शहर खे बहितर बणाइण वारनि कोशिशुनि खे ज़ाहिर करे थो। अब्दुल रशीद सोलंकी जो चवणु आहे। अपडेट कंदासीं। हिकु भेरो ॿीहर कराची खां DGSBCA जो दौरो शाराए फैसल जी ख़ूबसूरती वारे मनसूबे जो जाइज़ो वरितो। अब्दुल रशीद सोलंकी ऑफिसरनि सां गॾु शाराए फैसल जो दौरो करे मनसूबे ते अॻिराई जो जाइज़ो वरितो। अवा खे ॿुधाए रहिया आहियूं शाराए फैसल ते इमारतूं ख़ूबसूरत बणाइण वारो मनसूबो शुरू कयो वियो आहे। मनसूबे जो मक़सदु शाराए फैसल जी ख़ूबसूरती वधाइण आहे जीअं शहरियुनि खे बहितर माहौल मिले।